छड़े सुख शौक संसारी, हरि के याद करे बंदा। भरे पिय प्रेम जो प्यालो, भरे पिय प्रेम जो प्यालो, मुअल दिल शाद करे बंदा। मुअल दिल शाद करे बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद करे बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद करे बंदा। विषय जी प्रीत है भाई, सदा तू जान दुखदाई। विषय जी प्रीत है भाई, सदा तू जान दुखदाई। दिसी भूलना सुंदरताई, दिसी भूलना सुंदरताई। अंदर आजाद कर बंदा, अंदर आबाद कर बंदा। अंदर आजाद कर बंदा। अंदर आबाद कर बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद कर बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद कर बंदा। छड़े बावर कुटुंब धन जो, गर्भ जो भन सुंदर तन जो। छड़े बावर कुटुंब धन जो, अब जो बन सुंदर तन जो। वनी कर संग संतन जो, वनी कर संग संतन जो। जीवन आबाद कर बंदा। जीवन आबाद कर बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद कर बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद कर बंदा। करे सतगुर संधि सेवा, मिठा माणिज मुक्ति मेवा। करे सतगुर संधि सेवा, मिठा माणिज मुक्ति मेवा। पसी आत्म अमर देवा, पसी आत्म अमर देवा। सचो अहलाद कर बंदा। सचो अहलाद कर बंदा। सचो अहलाद कर बंदा। सचो अहलाद कर बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद कर बंदा। छड़े सुख शौक संसारी, हरि के याद कर बंदा। भरे पिय प्रेम जो प्यालो, भरे पिय प्रेम जो प्यालो। मुअल दिल शाद कर बंदा। मुअल दिल शाद कर बंदा।
छॾे सुख शौंक संसारी हरिय खे यादि कर बंदा छॾे सुख शौंक संसारी हरिय खे यादि कर बंदा कहे टेऊं समर ठाहे हल ज कर तार ॾे काहे कहे टेऊं समर ठाहे हल ज कर तार ॾे काहे आखिर रहणो हिते नाहे आखिर रहणो हिते नाहे आखिर रहणो हिते नाहे आखिर रहणो हिते नाहे इहो एतकाद कर बंदा इहो एतकाद कर बंदा छॾे सुख शौंक संसारी हरिय खे यादि कर बंदा छॾे सुख शौंक संसारी हरिय खे यादि कर बंदा भरे पिय प्रेम जो प्यालो 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 मुअल दिल शाद कर बंदा 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 छॾे सुख शौंक संसारी हरिय खे यादि कर बंदा छॾे सुख शौंक संसारी हरिय खे यादि कर बंदा प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम संसार जे ॻाल्हियुनि में विषयनि में विकारनि में राग में द्वेष में ईर्ष्या में मोह में मत्सर में हर कंहिंजी दिलि मुई पई आहे तव्हांजी बि मुंहिंजी बि हिन जी बि हुन जी बि संसार में कोई बि दिलि जंहिंजी खड़ी हुजे दिलि शाद हुजे दिलि ख़ुशि हुजे बाग बहार हुजे मौज ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे भॻवानु हिकिड़ी ॻाल्हि सोची कि मां संसार ठाहियां थो जंहिंमें ख़ुशि रही सघां मुंहिंजो कहिड़ो बि रूप हुजे उते मां ख़ुशि हुजां भगवान श्री कृष्ण सम्झण लाइ इन जहिड़ो साॻियो मिसाल थो ॾियां श्री कृष्ण भगवान 16,108 शादियूं कयूं राणियूं हुअसि घणियूं ख़बर ई आहे सभिनी खे 16,000 भगवान ओतिरा रूप धारण कया छा के भगवान ओतिरा ई रूप धारण कया हिकिड़े ॾींहुं शंका थी नारद चयो यार भगवान खे हेॾियूं राणियूं आहिनि हेॾियूं छा कंदो भगवान खे हेॾियूं अथई हिकु अधु असांजी सेवा में बि मोकिल न भाई असां बि उन मां सेवा वठी सघूं कुझु भाई भोजन भोजन ठाहे ॾिए काई कमकार करे ॾिए सफ़ाई वफ़ाई ॿुहारी सुहारी कढी ॾिए भगवान जस जेका ख़ाली हुजे उहा तूं खणी वञ तोखे पहुती छा जी जिते मां न हुजां उते पोइ नारद चयोसि ठीकु आहे सुभाणे सुबुह खां वठी हलियासीं सुबुह 5 खां वठी हलियो आयो हिकिड़े वे त
जीअं न दर खां अंदरि घुसियो त कृष्ण भॻवान खे अचो अचो साईं अचो अचो नारद महाराज वियो वियो सुबुह जो चांहि पीअंदा चांहि माना जेको भई खीरु पीअंदा ॿुझ कोई शेवा कया हींअर हिते त भॻवानु वेठो आहे ॿिए हंधि हला वरी ॿिए घर वियो त कृष्ण भॻवान अचो अचो साईं अचो 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 वियो 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 अचो अचो ईअं हू 16,000 त न घुमियो पर जेतिरियूं भई 50 की 100 की 200 भई 5 छॾे 10 छॾे जिते ओसो वञे अञा 10 बजे वञे 11 वञे 12 वञे हर टाइम ते वियो पर उते भॻवानु पाण मिलियुसि भॻवानु हाज़ुर हो भॻवानु सोचियो त भई सभु राणियूं ख़ुशि थियनि ऐं ईअं खणी सम्झो त भई वेद जूं श्रुतियूं हुयूं वेद में 16,000 जी ज्ञान जा मंत्र आहिनि उन्हनि चयो त असां भॻवान सां कीअं मुलाक़ात थिए त 16,100 जेके उहे हुयूं वेद जा मंत्र उहे ई रूप धारण करे श्रुति चइबो आहे उनखे उहे गोपीअ जो रूप धारण करे या सम्झो भई उन भॻवान जी राणीअ जो रूप धारण करे ऐं भॻवान खे मिलियो 16,100 हिकिड़े कंहिं दैत उनखे दॿाए रखियो उते भॻवान दैत खे मारियो उन्हनि स्त्रियुनि खे वठी आयो उनखे राणी ठाहे रखी उन सभिनी चयो त असां भई तोसां शादी कयूं उहे वेद जूं श्रुतियूं हुयूं ऐं वेद जा मंत्र हुआ प्रेम सां चओ श्री राम भॻवान जो मतिलबु छा हो त भई सभई ख़ुशि थियनि छा चयमि तीअं तव्हां सभिनी जे लाइ भॻवानु चवंदो आहे यार तूं बि ख़ुशि थी हीअ बि ख़ुशि थिए पर मथे जो सूरु उल्टो ई वधी वियो न ही ख़ुशि आहे न हू ख़ुशि आहे न तूं ख़ुशि आहीं न मां ख़ुशि आहियां न सभु दुखी लॻा पिया आहिनि भॻवानु पीउ छा चाहींदो आहे पीउ खे हिकु पुटु हुजे की 10 पुट हुजनि की 12-15 पुट हुजनि कंहिंखे हूंदा आहिनि हाणे त भॻवान जो ज़मानो 2 आहिनि 3 आहिनि ॿार जेतिरा घणा ख़ुशि हुजनि घणा ख़ुशि न हुजनि कहिड़ो बि ईअं चाहींदो आहे चवंदो सभई ख़ुशि हुजनि पर दुखी लॻा पिया हूंदा आहिनि पीउ बि उन्हनि जे करे दुखी लॻो पियो हूंदो आहे भॻवान चई तूं भरे पियो प्रेम जो प्यालो मुअल दिलि शाद कर बंदा संसार में वञी तूं प्रेम कर प्रेम जो प्यालो भरे पी तोखे संत ॾींदई शास्त्र ॾींदई आड़े पाड़े वारा माउ पीउ सभु तोखे प्रेम ॾींदा तूं सभिनी खां उहो प्रेम जो प्यालो पी ख़ुशि रहिजां न सब तुझे लाइ तुम्हारे ही ये सुख के लिए हरनी जगत बनाया है भगवान संसार ठाहियो आहे छो ठाहियो अथई तव्हांजे दुख लाइ की तव्हांजे सुख लाइ सम्झण लाइ मिसाल प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सुवाल आहे माना मां तव्हां खां पुछां थो त कहिड़ो डायरेक्टर कहिड़ी फिल्म कहिड़ो सीन तव्हांजे दुख लाइ ठाहींदो आहे छा चयमि कहिड़ो डायरेक्टर कोई बि फिल्म जा डायरेक्टर हूंदा आहिनि न जेके डायरेक्ट फिल्म भई हीअं न हीअ सीन विझो हीअ सीन न विझो प्रोड्यूसर जी ॻाल्हि कोन थो उहो त चवंदो भई फिल्म ठाहे मूंखे त मिड़ई धंधो थिए जेको उन में स्पॉन्सर करण वारो हूंदो फाइनेंसर हूंदो उहो अलॻि थींदो आहे फाइनेंसर अलॻि थींदो आहे ऐं प्रोड्यूसर अलॻि थींदो आहे पर डायरेक्टर जो मेन कमु हूंदो आहे त कहिड़ो डायरेक्टर हज़ारे डायरेक्टर आहिनि ऐं कहिड़ी फिल्म उन में कहिड़ो सीन तव्हांजे दुख लाइ तव्हांजे तकलीफ़ लाइ जेको तव्हांखे तकलीफ़ ॾिए जेको तव्हांखे आंध मांध करे मुंझाए अहिड़ो कहिड़ो सीन विझंदो आहे कहिड़ी फिल्म में कंहिं रखियो आहे कंहिं बि डायरेक्टर को बि सीन तव्हांजे दुख लाइ न रखियो अथई तव्हांजे ख़ुशीअ लाइ तव्हांजे आनंद लाइ पर घणा माण्हू फिल्म ॾिसी रोअंदा आहिनि जेके ॾिसंदा आहिनि हैरर शो ॾिसी पोइ राति जो ॾकंदा आहिनि ईअं छो त न हैरर शो तव्हांजे दुख जे लाइ हू ठाहींदा आहिनि जंहिंमें भूत प्रेतनि जा ठाहींदा आहिनि न त जीअं तव्हां डिॼो भई तव्हां ॾको इन लाइ भॻवानु ठाहींदो आहे इन लाइ उहो डायरेक्टर फिल्म ठाहींदो आहे तव्हांजे ख़ुशीअ लाइ ठाहींदो आहे तव्हांजे आनंद लाइ ठाहींदो आहे त परमात्मा ही सॼो संसार ठाहियो आहे हीउ जवाबु आहे भई तव्हांजे लाइ सॼो संसार परमात्मा ठाहियो आहे तुम्हारे हीअ सुख के लिए हर ने जगत बनाया है पर आऊं ॾिसां थो त तव्हां बि दुखी लॻा पिया आहियो थोरो मां बि दुखी लॻो पिया थोरो हीअ बि दुखी लॻो जेॾा न्यार हर को दुखी लॻो पिया अड़े ठाहियोसीं सुख लाइ दुखी छो थी विया
हिकिड़े तव्हांखे मां 2-3 दफ़ा इहा ॻाल्हि ॿुधाई आहे भई संत हिकिड़ो बीमार थी पियो, पोइ असां हुनखे वठी वियासीं इस्पताल में, त चईंदा आहिनि लाइ AC रूम वठूं, संत भई AC में रहे, इलाज कंदो, डॉक्टर ॾिसी वेंदो, जनरल में छा भई AC। मां रोटी सुबुह सवेर वियुमि त चांहि बांहि कुझु खणी वियोमांसि त ॾिसां त सभु सीअ में ॾकनि पिया। अड़े छा आहे, दरी खोले वेठा आहिनि, थोड़ी बंदि करे वेठा आहिनि, थोड़ी ॿारे वेठा आहिनि। इहो छा ॻाल्हि आहे भई तव्हां? चई ॾाढो सीउ पियो पए, ॾकूं पिया। मूं चयो भई AC जो आहे। चई न सी अञा वरी वधायूं छा? अड़े AC कोई सीअ लाइ कोन थींदी आहे, AC हूंदी आहे हिन में बराबरि भई तव्हांखे जहिड़ी खपे, वातानुकूल अनुकूल हवा निकिरे हिन मां, तव्हांजी जहिड़ी कंडीशन हुजे ओड़ी एयर अचे, एयर कंडीशन चइबो आहे। तव्हां हिन में दुखी छो वेठा आहियो? ॼाण कान्हे, सम्झ कान्हे। पोइ मां छा कयो, चयोमांसि दरियूं बंदि कयो त ॿाहिरीं हवा त न अचे। हाणे 4 ॼणा जे कमरे में त पाण ई उमस पैदा थी वञे, त मां वरी नंढी 30 ते AC चालू करे छॾी, जीअं भई थधी हवा बि न अचे, उन जी हवा करे छॾी मथे, त जेका चइनि जी ख़राबु हवा न निकिरंदी आहे पंहिंजे साह मां कढंदा आहियूं, कार्बन डाई ऑक्साइड हवा निकिरंदी आहे, साह में गरम हवा निकिरंदी आहे, उहा निकिरी अचे ॿाहिरि हली पई वञे, ऐं आराम सां वेठा सवड़ बि लाहे छॾियनि। जेका संत ॾकियो पियो उहो ॾकण बि बंदि थी वियो, सीउ जेको हो सो पाण घटि थी वियो। चई हीअ त सही सुठो थी वियो ॾाढो, अड़े त पैसा ख़र्च आहिनि AC जा, तव्हां AC हलायो त सही, हीअ बंदि करे छो वेठा आहियो? ईअं ई असां संसार में किथे सुख सम्झूं था, उबतो सुबतो पंहिंजे मर्ज़ीअ सां, अणॼाणाई सां, अज्ञान सां दुखी लॻा पिया आहियूं सभिनी हंधि। संसार जा शौक़ु छॾ, तोखे कोई दुख न थींदो। शौक़ु थींदो आहे, उन शौक़ सां हर कंहिंखे दुख मिलंदो आहे। तव्हां कहिड़ो बि शौक़ु कयो, शौक़ जी क़ीमत कोन थींदी आहे, पर शौक़ सां अॻे पोइ छा थींदो? असांजो सुभाउ ओड़ो थींदो, असांजी आदत ओड़ी थींदी, असांजो मन ओड़ो थी वेंदो, पोइ मन स्थिर न रहंदो। पोइ वरी चवंदासीं हीअं न कयूं, हीअं न कयूं, हीअं न कयूं, सुठो कमु बि छॾे ॾींदासीं, खोटे कम में पिया पवंदासीं, जीअं पोइ तीअं फासंदा वेंदासीं। त अहिड़ो कहिड़ो भई असांजो वहिंवार थियो? छॾे सुख शौक़ संसारी, हरीअ खे यादि कर बंदा। तूं संसार जा जेके बि शौक़ु तोखे कोई हुजे न, उन शौक़ खे छॾ, कोई शौक़ु न हुअणु घुरिजे। शौक़ु छो थींदो आहे? शौक़ में त माण्हू अंधो थी पवंदो आहे। शौक़ु न हुजे, परमात्मा जे भरे जो शौक़ु हुजे, छा चाह हुजे। शौक़ु उर्दूअ में आहे, ऐं ॿुड़ी कटे छॾियां शौक़ु, इहो वरी जेको आहे उनजो चाह चइजे, थींदो उहो बि उर्दूअ में आहे, पर ॿुड़ीअ जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो शौक़ु थींदो आहे माण्हुनि खे, ॿियो शौक़ु थींदो आहे, माना भई मूंखे चाह न थिए। तूं दिलि सां, शौक़ सां, चाहना सां, ख़ुशीअ सां, आनंद सां, प्रेम सां भॻवान जो नालो वेही जप, छा चयो? पर दुनिया जो शौक़ु, कोई हिर्स, कोई हवास, कोई इहे तोखे न हुअणु खपनि। दुनिया जा शौक़ जेके आहिनि इहे माण्हूअ खे तकलीफ़ में विझंदा आहिनि। छॾे सुख शौक़ संसारी शौक़ु छॾे, संसारी सुख छॾे, तूं उन भॻवान खे यादि कर छा? भरे पी इहो प्रेम जो प्यालो, इहो प्रेम जो प्यालो भरे पी। इन सां थींदो छा? जेका तुंहिंजी दिलि मुई पई आहे संसार में, विषयनि में, भोगनि में, राग में, द्वेष में, विकारनि में, विषयनि में, दुनिया जी कंहिं बि ॻाल्हि में तुंहिंजी जेकर दिलि मुअल आहे, चिंता में मरी वई आहे, उन मुअल दिलि खे तूं थोरो खड़ो करे छॾ न। उन दिलि में भॻवान जी सुंदर सुहिणी तस्वीर उहा विहारे छॾ, त पोइ तुंहिंजे ॾिस दिलि में केतिरो आनंद थो थिए, केतिरी मौज थी थिए। मुअल दिलि शाद कर बंदा, पंहिंजी जेका मुअल दिलि आहे उनखे तूं ख़ुशि कर, उनखे जीअरो कर, ऐं उन में तूं आनंद वेही वठ। कीअं वठी सघिबो? चई हिकिड़ी ॻाल्हि त दुखदाई छा आहे, सुखदाई छा आहे, इहा पहिरीं ॻाल्हि सम्झ। पोइ जेका दुखदाई आहे उन पासे दिलि न लॻाइजांइ, ऐं जेका सुखदाई आहे उन पासे दिलि लॻाए छॾ। ॻाल्हि एतिरी आहे। हिकु शइ दुखदाई आहे, हिकु शइ सुखदाई आहे। कहिड़ी कहिड़ी आहे? भॼन चयो आहे, वरी तव्हांखे उहा सिट भॼन जी पढ़ंदुमि न, तव्हांखे लॻंदो मतिलबु भई आउं पंहिंजी ठोकींदो हुजां, आउं पंहिंजी ठोकींदो न आहियां। सिधी ॻाल्हि ॿुधाए, विषय जी प्रीत, भॼन साॻियो ई आहे, पहिरीं तो का, हे भाई सदा तूं ॼाण दुखदाई,
विषय जी प्रीत हे भाई सदा तू जान दुखदाई। विषय जी प्रीत है भाई सदा तू जान दुखदाई। ऋषि भूलना सुंदरताई। ऋषि भूलना सुंदरताई। ऋषि भूलना सुंदरताई। ऋषि भूलना सुंदरताई। अंदर आजाद कर बंदा। अंदर आजाद कर बंदा। पंहिंजे अंदर खे आज़ाद कर। तू दुनिया जा सुख ॾिसी करे विषयनि खे ॾिसी करे ॾाढो सम्झी थो इन में ॾाढो आनंद आहे। आनंद न आहे, इहा तोखे फासण जी ॻाल्हि आहे। विषय जी प्रीत हे भाई सदा तू ॼाण दुखदाई। इन मां दुख ई मिलंदो। कहिड़ी बि विषय खणी अच ऐं उनजी तूं प्रीत कर, उन मां तोखे अंत में छा मिलंदो? हाणे छा मिलंदो? हिन खां पहिरीं कंहिंखे छा मिलियो आहे? विषयनि मां हर कंहिंखे दुख ई मिलियो आहे, कॾहिं सुख मिलियो न आहे। कहिड़ी बि विषय खणो, शब्द जी हुजे, ॿ ॾींहं वणंदो, हीउ डीजे आहे, हिकिड़े ॾींहुं शादीअ में ॿुधी था अचो, 10 ॾींहं वञी करे ॿुधो, पोइ कन मूंखे ॿुधाइजो। भले वॼायो को वॾी ॻाल्हि न आहे। घर में तव्हां सभिनी खे ॿार आहिनि, ॿारनि जो शौक़ु हूंदो आहे वॾो आवाज़ करे रेडियो ॿुधूं। घणा ॾींहं ॿुधंदा आहिनि, पोइ वरी पाण ई बंदि भॼी वेंदा आहिनि। कनि कोई मञे त बिल ज़्यादा पैसा न ईंदा बिजलीअ जा, वॾो आवाज़ करे भले तव्हां रेडियो ॿुधो जेतिरा खपेव जोर सां, डीजे आहे, स्पीकर वॾा वॾा शाही लॻाए ॿुधो, पर कन कंहिंजा ॿोड़ा थींदा। अॼु मुंहिंजे चवण सां न सम्झंदा, पर जेॾी महिल पाण तकलीफ़ ईंदी पाण ई सिधा थी वेंदा। विषय जी प्रीत हे भाई सदा तू ॼाण। सदा लिखियल आहे, माना अॻे बि हाणे बि पोइ बि। विषय जी प्रीत मां कंहिंखे बि, हिकु त शब्द आहे, ॿियो वरी स्पर्श जूं ॻाल्हियूं आहिनि। नरम नरम डनलप जा गादला, करलान जा गादला वठी अची तव्हां घर में सुम्हो, साइटिक छा थींदो आहे, सर्वाइकल, ॿियो छा थींदो आहे, मणका, खिसका, डिस्का, माण्हूअ जी डिस्क बि खिसकी वेंदी आहे। छा चयऊं? हा, पुठीअ जे हॾा, कंडा, कंडे हॾी, कंडे वारी हॾी, पाणे ई हॾियूं ॻरी वेंदियूं। भले सुम्हो नरमा गादलनि ते, हर को वठंदो आहे बाबा जेतिरो हार्ड ते सुम्हो, सख़त ते सुम्हो, पोइ इहे तकलीफ़ूं घटि थींदियूं। हीअ त स्पर्श जी ॻाल्हि आहे। वरी शब्द स्पर्श रूप ॾिसण में जहिड़ा जहिड़ा सुंदर रूप खपे ॾिसो। टीवीअ खे अॻियां वेही करे अखियूं अंदरि विझो टीवीअ में, पोइ ॾिसो वेही। हरिद्वार में मां हूंदुसि, उहो संत वरी छा चए, इहो सीन हलियो न, चई इहे सीन ॾाढो सुठो, ॾिसो अंदरि हीअं आहे, अंदरि टीवीअ में ॾिसण में ईंदो, अंदरि अखियूं विझी टीवीअ में ऐं पोइ ॾिसो, वेझो वेही ॾिसो। नंढनि नंढनि ॿारनि खे चश्मा आहिनि, त भई चश्मा छो अची विया? चई साईं टीवीअ में अंदरि वेंदो आहे, अखियूं अंदरि विझी ऐं पोइ ॿाहिरि पाण ॾिसंदो आहे। ईअं थींदो आहे कॾहिं? पोइ जेका ब्लिंकिंग थिए छा थींदो आहे? ईअं जेका टीवीअ में अलाए छा थींदो न, मूंखे ख़बर कान्हे। घणेई वीचारा कढनि सुठियूं था, पर माण्हू जो अंदरि वेही अखियूं विझी ॾिसंदो त उहा अखियुनि में। चई हाणे टीवी अहिड़ी निकिती आहे जो अखियुनि खे इफेक्ट मिड़ेई न थींदो। चई छा आहे? चई हुन में नंढड़ा ख़ाली बल्ब रखिया अथनि, 3-4 LED। मूं चयो हुन में एॾी तिखी रोशनी, चयो लेज़र टाइप आहे न, मूं चयो उहा त अंधो पाण जल्दी कंदी न। चई न उहा सुठी आहे, सुठी आहे त प्रोग्राम सुठा, सभु ॻाल्हि सुठी। चई पोइ न उहा जेका पहिरीं हुई न उहा सुठी हुई, अलाए पहिरीं सुठी हुई अलाए पोइ सुठी हुई। अॼु बि के ॻाल्हियूं जंहिंखे इन बारे में ॼाण हुजे न, ब्लैक एंड वाइट जेका थींदी हुई न, उहा वरी बि नुक़सानु घटि कंदी हुई। ऐं कलरफुल जेके आहिनि, ऐं मूंखे बि कलरफुल आहे, वटि ब्लैक एंड मूंखे वणंदी आहे। हाँ ॾिसंदो कोन आहियां, पर आहे त सही न, ॾिसंदुमि थोरी देरि बि, पर ॾिसंदो उहा ई कलरफुल आहे, थोरी ब्लैक एंड वाइट वणे ई न, हरू भरू ऊंदहि कबी आहे। पर हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे,
भाई फ़ाइदो केतिरो आहे नुक़सानु केतिरो आहे। पाण कहिड़ी बि विषय हुजे इहा अॻे पोइ असांखे नुक़सानु कंदी। विषय सम्झो था भाई जेके इहे दुनिया जा शौक़ु आहिनि। तव्हांजी दिलि हूंदी आहे यार खाधो घर में मज़े जो कोन्हे, कहिड़ा था ठाहिनि, मुंहिंजी घरवारीअ खे दिमाग़ ई कोन्हे रोटी कीअं ठाहींदी। वरी घरवार बि चए मूंखे बराबरि न ईंदी आहे, पोइ अॼु घर में रोटी नथा कयूं, हल होटल में खाई अचूं। छो जो घर में रोटी खाए बि त 5 रुपए में ई कमु पती वेंदो, 10 रुपए में पती वेंदो। होटल में त वरी पोइ थोरो सस्तो ई आहे न हिसाबु, महांगो थोरी आहे। जेतिरो वरी जंहिंखे सम्झ में अचे वरी दुनिया जा ॿिया अलॻि अलॻि ॿारनि जा खाधा गाॾनि ते वेही करे खाईंदासीं, या भाई होटलुनि में बि अॼुकल्ह साॻिया मिलनि था। चाइनीज़ खाधो खाओ, पेट थोरो ठीकु रहंदो। थोरी घणी बीमारी मामूली थींदी त डॉक्टर खां थोरो कटाए सटाए अचिबो न। खाधा बि खाईंदासीं, डॉक्टर खां ऑपरेशन बि कराईंदासीं, छो पैसा एॾा काॾे वञनि। तव्हां सम्झो था या त भई कोई दान पुञ कबो। पैसो कमाइजे त पहिरीं पहिरीं ॿारनि खे 50,000 10 60,000 लख रुपया फ़ी ॾेई करे उनखे स्कूल में दाख़िल कराइजे, पोइ वरी रोज़ु उनखे भाड़ा भुता ॾेई करे ऐं जेके शयूं ॾेई करे उन ते ख़र्चु कजे। पोइ वरी थोरो अञा वॾो थिए त वरी पोइ खाधो घर में न खाइणु खपे। अॼु बाहि ॿारिजे, घर कारो थिए ख़राबु थिए, होटल में खाई अची न कयो, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि। ऐं पोइ थोरो वरी बीमार थियो त पैसा त तव्हां वटि घणेई आहिनि, घर में रखंदा अॼु ॿियो केरु खाई वञे, तंहिंखां डॉक्टर खे ॾिजो थोरो 2-3 लख रुपया ॾेई पेट कटाए सटाए अचिबो, ऑपरेशन वापरेशन कराए अचिबो, इन में सुठो थी वञे हली। अॼु संसार जो इहो ई हाल आहे, तव्हांजो न सभिनी जो हिक जो। ईअं न तव्हांखे चओ भई तव्हां कोन आहियो, भई साईं मां ईअं न कंदो आहियां, न आउं छुटल कोन आहियां, तव्हां कीअं छुटंदा। हुनखे हिकिड़ो शोले जो डायलॉग कहिड़ो आहे, सभिनी खे यादि आहे, हा न, सॼे दुनिया खे यादि आहे, तव्हांखे यादि कोन्हे, सॼे दुनिया खे यादि आहे। ऐं वरी पंहिंजे सिंधी साईं चयो आहे, असरानी साहिब चयो आहे डायलॉग, कहिड़ो डायलॉग आहे भाई, तुम कभी नहीं सुधर सकते, क्यों, हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं, हाँ जेलर हैं, जब हम ही नहीं सुधरे। सही सही ॻाल्हि आहे भाई, इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि अथव। मां चवां भले ई थो तव्हांखे ख़राबु लॻंदो या खिल ईंदी, पर करण जी ॻाल्हि उहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, उहा वरी न थी सघंदी आहे। त विषय मां हर कंहिंखे दुख ईंदो, इहा ॻाल्हि साईं लिखनि था, विषय जी प्रीत हे भाई सदा तूं ॼाण दुखदाई, ॾिसी भुलना सुंदरताई। हीअ ॿाहिरियों ॾेख वेख ॾिसी करे भुलिज न त भई हुन होटल वारे वटि वेंदासीं त एसीअ में लॻाए रखियो अथई, सुठियूं टेबलूं विछाए रखियूं अथई, सुठियूं लाइटूं ॿारे रखियूं अथई, तव्हांखे सुंदरता में भुलाए करे, ऐं खाधो बि सुठो ई खाराईंदो। घर में थोरी, घर में त तव्हां सड़ियल टमाटा वठी ईंदा आहियो, उहे खाईंदा आहियो जेके ॿाहिरूं फिटी कंदा आहिनि, ऐं हू त वरी उचा टमाटा सुबुह सवेर मार्केट मां वण मां पटे खणी ईंदो आहे न होटल वारो। हिकिड़ो सुबुह साण आयो, चई मूंखे ॾाढो पेट में सूरु थी पियो आहे। मुंहिंजो छो थियो अथई, चई साईं थोरो ट्रेन में आयुसि न त सवेर सवेर गरम गरम हुन आलू वड़ो, छा चवंदा आहिनि, हा वड़ा पाव या बटाका वड़ा या अञा बि लेट कहिड़ी हूंदी आहे, कटलेट सटलेट थींदो आहे न, आलू वालू हूंदो आहे न हुन में, ऐं ॾाढो सुठो हो त मां खाई आयुमि, पेट में थियो। मूं चयो हुन छा कई, वीचार सुबुह 4 बजे उथियो, भॻवान जो भॼन न कई, तुंहिंजे लाइ भई आलू ताज़ो उॿारी 5 बजे उॿारी, कलाक खनि में उॿारी, ऐं तंहिंखां पोइ वरी तोखे हुन मैश करे ऐं मसाला वसाला विझी वरी तरे, सुबुह तोखे 6 बजे गाॾीअ में खणी आयो। केॾी वीचारी महिनत कई, सुबुह 4 बजे। अड़े उहो 3 ॾींहं पहिरीं वारा आलू तव्हां खाराईंदा आहिनि, उहो खाईंदो त पेट में सूरु थी पवंदो, भले खाओ, मूंखे थोरी काई तकलीफ़ आहे, पर भाई तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचणु खपे त हू आलू सुबुह 4 बजे उथी करे न उॿारींदो। हुन ज़रूरु राति जो या कल्ह उॿारे रखियो हूंदई, या राति जो वड़ा बचिया हूंदसि, वड़ा तव्हांखे राति वारा कोसा करे तरे ॿीहर तव्हांखे ॾेई छॾी। अलाए सची ॻाल्हि कहिड़ी आहे, मूंखे ख़बर कोन्हे, आउं थोरी कोई ट्रेन में एतिरो वेंदो आहियां, तव्हां घुमंदा हूंदा, आउं त हिते ई वेठो आहियां, मूंखे त भई 4 बजे उॿारे ॾींदा आहिनि, हा न। हू ॾिसंदो आहियां सुबुह मुंहिंजे साम्हूं ई उॿारे रखंदा आहिनि, चांहि खां पोइ ऐं प्रसाद ठाहे तव्हांखे खाराईंदा आहिनि, पर उहे आलू वणंदा न आहिनि, ताज़ा हूंदा आहिनि न। असां हिरियल जंहिं ॻाल्हि ते हिरियल आहियूं, भई राति वारो रखियलु हुजे, कल्ह वारो पकोड़ो हुजे, कल्ह वारी
7 ॾींहंनि जी रखियल रोटी हुजे उन ते हलियो ताज़ी कीअं वणंदी ताज़ी वणे न ऐं सुठी कोन्हे ताज़ी ठही न उहा न वणंदी छो जो उन सां त वरी माण्हू बीमार थींदो ई न उहो त पारूथी खाइबी रखियल खाइबी बासी खाइबी त पोइ वरी माण्हू ठीकु बि थींदो उन सां जंहिं ते माण्हू हेर बीमार ऐं जे बीमार थियो बि त पोइ डॉक्टर वेठो ई आहे भई इहा ॻाल्हि कान्हे त चवण जो मतिलबु छा आहे माण्हूअ खे धन आहे त उनखे इहे शौक़ु बि लॻंदा धन जो बांवर छॾे ॾियो छॾे बांवर कुटुंब धन जो गर्भ जो बन सुंदरतन जो वञी कर संग संतनि जो महापुरुषनि जो संग कर इन सां छा थींदो जीवन आबाद कर पवंदा पंहिंजे जीवन में कुझु आबाद थींदे कुझु तुंहिंजो वाधारो थींदो ऐं न त सॼो तूं बि हिते ऊंधे में थी वेंदे हली तूं बि दुखी थींदे तुंहिंजा ॿार बि तकलीफ़ में ईंदा माण्हू घणा शौक़ु कंदा आहिनि करोड़पति मूं माण्हू ॾिठा आहिनि छा चयमि ऐं करोड़पतीअ खे पंहिंजे जीवन में करोड़ रुपए जो कर्ज़ थी वियो अलाए कीअं त मूंखे बि ख़बर कान्हे हिसाब किताब मूंखे अचे ई कान करोड़ रुपए जो कर्ज़ थियुसि वरी कर्ज़ थियुसि त पैसा ॾेई कोन पियो सघे चिंता थियसि थोरो बीमार थी पियो त हाणे ॿियो बि कर्ज़ खईं इस्पताल लाइ पैसा न हितां हुतां वरितई अञा कर्ज़ में ॿियो कर्ज़ थी वियुसि आख़िर चई कर्ज़ लाहे न सघो छा कयां गले में हीअं लॻाए करे फांसी खाई मरी वियो ऐं उनजा पुट चई हाणे दुकान बि गिरवी आहे मकान बि गिरवी आहे हेॾो कर्ज़ बि ॾियणो आहे हाणे असां कीअं चुकायूं पंहिंजे पुटनि खे बि कर्ज़ ई बणे वियो हली कहिड़ो भॼन पाण बि दुखी थिया ऐं अॻियनि पोयनि खे रोले विया पर तोखे करोड़ हुआ त पंहिंजे पुट खे ॾेई वञी हा पर न उहे तुंहिंजा करोड़ रुपया कर्ज़नि में पूरा थी विया हली ऐं पोइ वरी तुंहिंजे पुट जो भाग मिड़ई को चङो हो उनखे वरी हिकु आड़े पाड़े सहायता ॾिनी चई बाबा जेको कर्ज़ु वियो सो छुटो हाणे धणी वियो त कर्ज़ु छुटो तव्हां थोरो वठो ई ॾियाऊं था तव्हां महिनत कयो उहे वरी पंहिंजे जीवन में अॻिते वधिया तुंहिंजा पैसा काॾे विया तूं ॾियां न पुटनि खे पर ईअं थियो कोन ऐं अहिड़ा किसा तव्हां बि ॾिठा हूंदा भई करोड़पति माण्हू हो करोड़नि में रांदि कई करोड़नि में हाराइजी वियो करोड़नि में कर्ज़ी थी वियो हली वरी पंहिंजे इलाज लाइ बि पैसा न बचियसि ऐं वरी फांसी खाई या कीअं करे पंहिंजे पाण खे मारे वियो गर्क करे वियो पुटनि खे कर्ज़ी बणाए वियो हली न उन्हनि खे पुटनि खे रहण लाइ मकान न उन्हनि खे कोई दुकान न धंधो आहे न थोरी नंढा ॿार छॾे वियो पर पोइ वरी कीअं आड़े पाड़े भॻवान जी दया सां उन ॿारनि जो भाग कोई हूंदो सुठो उहे ॿार पंहिंजे भाग सां अॻिते वधिया तुंहिंजो छा थियो अहिड़ा जीवन में हाल थियनि था जी ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी पई आहे त दुनिया में माण्हू धन जो अभिमान करे पर इन मां हाल इहो ई थींदो छा करे सतगुर संधी सेवा मिठा माणे जो मुक्त मेवा पसी आतम अमर देवा सचो अहलाद कर बंदा उहा सची ख़ुशी माणनि तुंहिंजे जीवन में आनंद अचे पूरो आनंद अचे कहे टियूं छा कहे टियूं समर ठाहे समर माना भई अॻिते तोखे हलणो आहे घटि में घटि हिन जीवन जो त कयो अथई थोरो अॻे जीवन साईं जन चवंदा हा बाबा संसार अॻे पोइ छॾिणो पवंदो हिन संसार में केरु रहंदो कोन पर एतिरो आहे जो हींअर तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजो ख़्यालु चाहे अॻिते बि असांखे ख़ुशी मिले या बसि हिते पूरी कईसीं हाणे ख़ुशी घणे थी हाणे दुखी थियासीं त काई ॻाल्हि कान्हे ईअं त न आहे न उते परलोक जो बि कुझु तोशो ठाहे माण्हू अॻिते जे लाइ करे त उनखे जीवन आख़िर रहणो हिते न आहे इहो एतकाद कर बंदा इहो निश्चय कर तोखे हिन संसार में रहणो न आहे अहिड़ो कुझु अहिड़ी वञ करणी करे अहिड़ो तूं कमु कर जंहिंसां तोखे अॻिते जीवन में आनंद अचे कॾहिं थींदो जॾहिं संसार जी खिटकी खां परे थींदे न तॾहिं तुंहिंजे जीवन में आनंद थींदो 293 जॾहिं मन जो मोह मिटाईंदे तॾहिं आत्म सुख खे पाईंदे जॾहिं मन जो मोह मिटाईंदे तॾहिं आत्म सुख खे पाईंदे जॾहिं सुरती शब्द मिलाईंदे तॾहिं अनभय ज्योत जगाईंदे जॾहिं सुरती शब्द मिलाईंदे तॾहिं अनुभव ज्योत जगाईंदे हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम 5 दफ़ा हरे राम
ममता तुझी माया में तेसी सुख ना लहंदे काया में। जैसी ममता तुझी माया में तेसी सुख ना लहने काया में। हरे राम हरे राम हरे राम हरे राम। जैसी ममता तुझी माया में तेसी सुख ना लहंदे काया में। जैसी ममता तुझी माया में तेसी सुख ना लहने काया में। तेसी सुख ना लहंदे काया में। तेसी सुख ना लहने काया में। जड वेरे हो वैराग वसाई दे तॾहिं अमृत जा फल खाई दे। जद विरह वैराग वसाई दे तने अमृत जा फल खाई दे। माण्हूअ खे जीवन में सुख हिकिड़ो वैराग में मिलंदो आहे, सर्व सुख वैराग में। महात्मा लिखियो त भई जेॾी माण्हू खे न वैराग लॻे, माना किथे असांजी आसक्ति थिए न, किथे असांजी मोही थिए न, किथे असांजी तृष्णा लॻे न, किथे असांजो लॻ लाॻापो न हुजे, पोइ जीवन में माण्हू खे सुख मिले। जेसि ताईं तुंहिंजी माया में ममता आहे, माया में मोह आहे, त माया में लॻो पियो हूंदे न, तूं छॾे उनखे छॾे करे भॻवान जे पासे ईंदे ई कान। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। पुराणनि में हिकिड़ी कथा ईंदी आहे, लक्ष्मी ऐं विष्णु भॻवानु टकरी पिया। जे तव्हां घर में न विढ़ंदा आहियो कॾहिं, त विष्णु भॻवानु ऐं लक्ष्मी पाण में अटकी पिया, पर कंहिं ॻाल्हि ते अहिड़ो न। हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखो, जॾहिं बि अटको त तव्हां शांती करे, मर्दनि खे शांती, माई सां विढ़बो न आहे। ऐं जनानियूं आहियो तव्हां, विढ़ो त कंहिं मर्द सां विढ़णु खपे, माई सां घर में विढ़ी छा कबो? जेको विढ़े थो सो माई आहे, पाप कंदो। ऐं माई सां कीअं विढ़बो? ॿार ईंदा आहिनि, भाउ भेण हूंदा आहिनि, मां चवंदो आहियां ॾिस छोकिरीअ सां तूं न विढ़, भेण सां, नंढी अथई या वॾी अथई, भेण सां न विढ़। तोखे विढ़णो अथई पंहिंजे भाउ सां विढ़, पंहिंजे ॾाॾे सां विढ़, पंहिंजे पीउ सां विढ़, पर माउ सां ऐं भेण सां, जनानीअ सां न विढ़जां कॾहिं। हाणे ॿार त जेतिरो सम्झे, पर इहा ॻाल्हि आहे। भीष्म पितामह हूंदो हो, उन चई मां स्त्रीअ ते हथियार खणंदुमि ई न। कीअं खणबो भाई? विढ़जे त माण्हू मर्द सां विढ़, भई पुरुष चइबो आहे न उनखे, ऐं जेको माई सां विढ़े उहो मर्द चइजे, उहो माई खां बि परे आहे। पर जेतिरी ॻाल्हि सम्झ में अचे, हिकिड़े ॾींहुं ताईं उहो विढ़ी पिया, केरु विढ़ी कोन पिया, अटकी पिया कंहिं ॻाल्हि ते। लक्ष्मीअ चई मुंहिंजा भॻत घणा आहिनि, छा चई? ऐं विष्णु भॻवानु छा चई? हाणे आहिनि त तव्हां सम्झो था कंहिंजा आहिनि, असां हेतिरा ॼणा वेठा आहियूं, घणा कंहिंजा भॻत आहियूं? ॻाल्हि त सही सिधी आहे न। हा लक्ष्मी अचे त लक्ष्मी त लक्ष्मी अचे चवंदी न भई, उहो त हुननि खे ख़बर ई आहे। भॻवान जा भॻत कान आहिनि, लक्ष्मीअ जा आहिनि। ऐं साईं लक्ष्मीअ बि ईअं ई साॻी ॻाल्हि चई, चई तुंहिंजा भॻत वरी छा जा आहिनि, मुंहिंजे करे ई तोखे पुछंदा आहिनि, न त तोखे केरु पुछे? चई न न तुंहिंजे करे, मुंहिंजे करे तूं हली, चई मां तुंहिंजे करे हलां थी, उहा त ॻाल्हि बराबरि आहे न, पर भॻत सभु मुंहिंजा अथई, तुंहिंजा कान आहिनि। चई ईअं न आहे, चई ट्राए, कोशिशि था कयूं, ॻोल्हियूं था, परख, ख़बर पए न, जांच था कयूं त कंहिंजा आहिनि कंहिंजा न, आज़मायूं था, हल सो हलिया। त कोई सम्झो हो भॻवान जो प्यारो, शेवा कंदो हो, संतनि महात्माउनि खां पुछंदो हो, सदा विर्त कंदो। भॻवानु चई मुंहिंजो भॻत अथई। चई तुंहिंजो छाजो आहे? इहो मुंहिंजो आहे। चई ॾिसी कोन थी देवा सेवा पियो करे, दान पियो करे, संतनि महात्माउनि वटि वेठो आहे, सत्संग पियो करे, कथाऊं थो ॿुधे। चई ठीकु आहे, पुछूंसि था। सो असीं उनखे हिकिड़ो रूप धारण करे केरु आयो, अची करे भॻवानु उन वटि रहियो। चई मूंखे 2 टे ॾींहं रहणो आहे,
वेही एकांत में कमरे में भजन कंदुमि। चई बाबा घणेई कमरा पिया अथई, हिन कमरे में वेही रहो, जेको खपई कमरो संतनि लाइ त आहे, मूं ठाहियल ठाही आहे धर्मशाला। संत महात्मा अची भले रहनि, हिकिड़े कमरे में रहियो। हाणे अकेली वरी साईं पुठियां आई माताश्री लक्ष्मी आई त अची करे ॿुढी ग़रीब ॾिसण जहिड़ी बि अहिड़ी सुठी न, सफ़ा फ़क़ीराणी लॻी पई आहे, फाटल कपिड़ा हीअ। चई मूंखे हिते रहणो आहे। चई छाजो रहणो हिते, रहण कोई ठेको आहे न रहण। चई ठीकु आहे, कुझु पाणी त प्यार। चई पाणी त प्यार। त हुन हिकिड़ो गिलास कढी, थेलो हुओसि उन मां गिलास, कहिड़ो गिलास कढी, हाणे तव्हांखे खत आई वराए त या ॾिसूं था। सोन जो गिलास कढी पाणी पी ऐं फिटी करे छॾी। अरे हीअ छा थी करी? चई आऊं हिकु दफ़ो पाणी पीअंदी आहियां गिलास में, हिकु दफ़ो यूज़ कयां वरी न कंदो, वरी मुंहिंजो कमु न आहे। सोन जो गिलास खाए। चई पोइ कुझु खाईंदी? चई जेकी हुजे ॾियो। त वरी कटोरा खणी आए। चई मां तव्हांजे कटर में न खाईंदुमि, पंहिंजा उहे सोन जो कटोरो, सोन जो गिलास, सोन जो चमचो, सोन जी थाली कढी खाई वरी फिटी कई। चई माता भले रहो, तुंहिंजे लाइ जॻह आहे, हा न। तो राईंसि। चई कहिड़ो कमिरो खपई? चई हीउ कमिरो खपे, भॻवान जे साम्हूं वारो, भॻवान जे साम्हूं वारो। चई भाई ॾिस, मां हिते रहियां थी, मुंहिंजे अॻियां कोई मर्द साम्हूं अचे न, हीउ कहिड़ो संत आहे, हिनखे चईसि या त ॿियो कमिरो ॾिस, हिते मुंहिंजे साम्हूं हिनखे मथे कमिरो ॾिस, टिमाड़ ते। हे मुंहिंजे अॻियां हिते खिटको थो करे, हिनखे कढणो आहे। महात्मा खे चई महाराज तूं ॿिए कमरे में रह। चई यार मूंखे तोखे चयमि कमिरो हेठि करे, मां मथे ॿुढो चढ़ी सघंदुमि छा? चई रहणो त हिते रहो, न त हल। खाधे पीते हेॾो सोन जा थालियूं मिलंदियूं अथई। ख़ैर पोइ ॻाल्हि तव्हांजी सॼी ॿुधल आहे, माना पोइ भॻवान खे सम्झो कढाई त वरी लक्ष्मी बि पुठियां हुनजी वई ॻाल्हि थी। त उन भाईअ जो कोई नालो केरु ॿुधाईंदो, कहिड़ो सेठ हो जंहिं विष्णु भॻवान खे कढी छॾियो ऐं लक्ष्मीअ जी वई सेवा कयईं, वरी लक्ष्मी बि हली वियसि, पोइ वरी लक्ष्मी खे बि श्राप ॾिनई मिड़ई जीअं तीअं। चई आऊं तोखे बि, तूं मूंखे भॻवान खां परे कयो। थींदो त अॻे पोइ भॻवान जे वक़्तु, अॻे त भॻवान ई आहे न भाई, पर हुन नालो केरु ॿुधाए त ॿुधाए, ॿिए जनम जो, उन जनम जो कहिड़ो बि, ॿिए जनम जो नालो ॿुधायो। भॻवान जो सालो हो लॻभॻि, हाणे नालो ॿुधायो। रुकमणीअ जो भाउ हो ऐं मणीअ मां, रुकमणीअ मां अणी कढी छॾियो, रुकमी उनजो नालो हो। हा रुकम चओ, रुकमी चओ, जेकी उनजो नालो हो, हा न। जो भॻवान खे, लक्ष्मी खे चई तोखे हाणे शादी करणु ॾियां कोन, त भॻवान खे रोके छॾ, पर अॻे त भॻवान त पहुची वियो। चवण जो मतिलबु छा आहे? कंहिंजा भॻत खणा आहिनि, तुंहिंजी माया में ममता आहे, जेसी ममता आहे तुंहिंजी माया में, तेसी सुख न लहंदे काया में। जॾहिं विरह वैराग वसाईंदे, तॾहिं अमृत जा फल खाईंदे। जॾहिं वैराग कंदे, इन माया खां दिलि हटाईंदे, पोइ तुंहिंजे जीवन में मिड़ई आनंद थींदो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की।